सदोरी मुझे सिर्फ तू इहो बुधाए तो तू चाही छा थी। गोराम मुखे एकड़ो ॾींहुं त ॿुधाए त जंहिं ॾींहुं तू कावड़ न कई हुजे, जंहिं ॾींहुं बि ॿाहिरां अचे तो कावड़ में भरियो तो अची, हर रोज तुंहिंजी कावड़। आखिर मुझे ॾोह त ॿुधाए मां कयो छा आहे। मुझे सिर्फ तू इहो ॿुधाए त तुंहिंजो मोबाइल किथे आहे। मूं वटि मोबाइल नाहे, सॼो घर पियो अथई गोल। तो वटि मोबाइल कोन्हे? कूड़ थियणी तू मूंसां, कूड़। हुई मूं वटि मोबाइल, मञा थी, पर उहा मोबाइल त तूं खसे वई। ॿी मोबाइल मूं वटि काथे आहे? केरु हाणे ॾींदो मूंखे ॿी मोबाइल? मोबाइल वठी अचण वारो कम तुंहिंजी माउ कंदी आहे। गोराम ही तूं छा थो चई? अमा खे कॾहिं तूं शहर ईंदे वेंदे ॾिठो आहे? शहर वञे या न वञे, अहिड़ा कम घर वेठे ई थी वेंदा आहिनि। जॾहिं अमा मोबाइल वठी ॾिनी न, पोइ मां तोखे पाण ई ॾेखारींदसि। जेकर मां तोखे कॾहिं बि मोबाइल ते ॻाल्हाईंदी पकड़ियो त पोइ मां तोसां अहिड़ो अचर कंदुसि जो राज न किताऊं ॾींदी आहे। गोराम मूं वटि मोबाइल निकिरे न त मूंखे बंदूक हणी छॾिजांइ। या त तोखे पोइ ख़बर पवंदी त तोसां हशर कहिड़ो थो थिए। गोराम मुंहिंजी ॻाल्हि तूं सम्झी छो नथो? जॾहिं मूं वटि मोबाइल आहे ई कोन त तूं मोबाइल पकड़ींदे किथां? सदोरी बेकूफ़ वञूं थियूं उन्हनि खे पढ़ाए जेको तोखे न सुञाणींदो हुजे। मां तुंहिंजी तबियत मां वाक़िफ़ आहियां। तो जहिड़ो मर्द ॿियो वहमी थींदो ई कोन। वहमी तो ई त वहमी करे छॾियो आहे। कोई तो केड़ो फैसलो कयो आ? भा जे घर वञी थी या तू पंहिंजा होश न विञाए, मां वञा थी। बानो बेगम बड्डी अभी तू कोन रही सघंदी है। अजय और बरो पंहिंजे मथा माण्हू थी खिलाई। मां तो जियां हल्की तबियत जी न आहियां, जे वियसि त सॼी ज़िंदगी न ईंदसि। इनजो मक़सद त अञा तो वञण जो फैसलो न आहे कयो। मां हींअर ई निकिरां थी, मूं पंहिंजो सामान ॿधी रखियो आहे। सियाणी खे मोकिलियां थी, उनखे मुंहिंजो सामान ॾिजो। तू सियाणी खे मोकिलण जी तकलीफ़ न कर, तू रुगो हितां निकिर। तुंहिंजो जेको सामान आहे न उहो मां पाणे पैक करे ऐं सियाणी खे ॾेई छॾींदमि। को गैर बि ईअं ख़ुशि न आहे थींदो जीअं तूं पई ख़ुशि थी मुंहिंजे वञण ते। हिन घर मां वञण जे लाइ मूं तोखे नाहे चयो, तू पंहिंजो पाण वञी थी। मां मञा थी त इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे, पर मां तोसां गॾु बि ज़िंदगी नथी गुज़ारे सघां। जॾहिं मूंखे अकबर हिन ॻोठ में ॿियो घर वठी ॾिनो न त पोइ मां अकबर सां गॾु रहंदसि। इहो तू न सोच अकबर खान तोखे ओॾां परचाइण ईंदो। तूं अकबर खे एतिरो नथी सुञाणी जेतिरो मां थी उनखे सुञाणा। अकबर मूंखां सवा ॿ ॾींहं बि कोन रही सघंदो। या तोखे जल्दी ख़बर पइजी वेंदी त अकबर खान तोखां सवा कीअं थो रहे। अम्मा हितां जल्दी निकरण जी कर। हितां छो निकरूं बाबा? तुझे चाचा खे सुल्तान वारनि ॾे मोकिलियो अथनि, वरी सुल्तान उनखे पादर हणी असांजो ॾस पुछंदो। बस पोइ तोवारो चाचो सुल्तान वारनि खे हिते वठी अचे पाचंदो। जेकर इहा ॻाल्हि हुई त चाचा खे तूं होॾां छो मोकिलियो बाबा? बाबा अदा ओॾे वियो आहे त ख़बर पवंदी त सुल्तान वारा थधा आहिनि, पर जेकॾहिं तोवारे चाचे खे बि ॿधी छॾियऊं पोइ ख़बर पवंदी त ॻाल्हि कहिड़ी आहे। बाबा जेकर असां हितां निकिरंदासीं पोइ काॾे हलंदासीं? घबराई न, अहिड़े हंध हली रहंदासीं जो जिते सुल्तान वारनि खे छको ई न पवंदो ऐं न को तोवारे चाचो ई उते पहुची सघंदो। बाबा जे अदा जीअं सुल्तान वारनि चाचा खे बि ॿधी छॾियो त पोइ? तूं परेशान नथी तूं परेशान। इहो तोवारो चाचो बि पादरनि जो पक्को आहे। बाबा इहा सुठी ॻाल्हि न आहे। सुठी या ख़राब तूं इन ॻाल्हि खे छॾ। बस हाणे का अहिड़ी जाइ हली वसायूं जिते हुननि खे ख़बर ई न पवे। बाबा आख़िर असां सुल्तान वारनि खां केतिरो लिकंदासीं? बाबा जेसीं ताईं सुल्तान वारा असांखे ॻोल्हण नथा छॾनि। बाबा पैसनि जो ढिग ॾेई विया त पोइ हू ॻोल्हण किथे छॾींदा? अलाह भलाई कंदो, घबराए जा, अलाह भलाई कंदो। बाबा तू वञी नवाब सां मिल ऐं उनखे सिधो सिधो ॿुधाए त गोराम खे सम्झाए छॾे। हू अजायो मूंसां खोसे थो, जेकॾहिं गोराम नथो मुड़े न ते टंगू भगल हूंदसि। पर जे तव्हां पराए दर जे ॿाहिरां बीहंदो पुट त पोइ छितो त थींदो न। बाबा असां जिते बि बीहूं था न सिर्फ़ गोराम जो दर न आहे, 4 दर ॿियनि जा बि आहिनि। जॾहिं उहे एतिराज़ नथा कनि त पोइ गोराम केरु थींदो आहे एतिराज़ करण वारो? इहा गोराम खे ख़बर आहे तव्हां कंहिंजे लाइ बीहंदा आहियो। जेकॾहिं एॾो ई घेरती आहे न त पोइ पंहिंजी ज़ाल खे घर खां ॿाहिरि छो थो छॾे? अदाइन में तुंहिंजो ई ॾोह आहे। केतिरो आख़िर मर्द पंहिंजी औरतुनि खे घर में कैद करे रखंदा। तुंहिंजे करे ई त सदोरी मुसीबत में हूंदी। इहा ॻाल्हि न सम्झंदो अम्मा, जहिड़ो इनखे करणो आहे बहाना पियो थो ॻोल्हे, ॾोह वरी गोराम ॾे थो ॾे। बाबा असांखे बहानो घुर्जे या न
पर तू नवाब के दायरे मयार लाए अच। ठीक है पुट, तू चई थो तो मां नवाब खे वञी तव्हां ॾियां थो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, झेड़ो बेड़ो न कजांइ, सम्झी? हाणे तू मूंखे इहो ॿुधाए त निज़ाम किथे आहे? अदा जी मूंखे का ख़बर कोन्हे का। जेकॾहिं निज़ाम जी तोखे ख़बर न आहे त पोइ तोखे इहा कीअं ख़बर पई त ही निभागो असां वटि आहे? इहा त अदा उन वक़्तु ॻाल्हि कई जॾहिं तोसां गॾिजी असांजे घर आयो। इन जो मतिलब त तोखे का बि ख़बर कोन्हे। न अदा वॾा, तूं ईअं कर, आराम सां 2 मिंट खट ते वेह। हे ईअं कोन ॿुधाईंदो जेसीं ताईं हिन जे हॾनि जा असां नट बुल्ट ढिला न कंदासीं। कसम सां चाचा खे का बि ख़बर न आहे त बाबो किथे आहे। अरे निभागा, तोखे या कीअं ख़बर पई? बाबा जी जेकॾहिं चाचा खे ख़बर हुजे हा मूंखे ज़रूर ॿुधाया। यो नालो छा अथई? मुख्तियार नालो। हा मुख्तियार, तोखे का ख़बर कोन्हे त तुंहिंजो भाउ निज़ाम किथे आहे? कसम सां मूंखे का बि अदा जी ख़बर न आहे। ठीकु, न आहे ख़बर त बस पोइ मूंखे इजाज़त आहे, मां वञी सघां थो? ठीकु आहे, तोखां ऐं खजूअ खां असां ओसी ताईं माल जा वथाण साफ़ कराईंदासीं जेसीं ताईं तव्हां वारो निज़ाम पैसा नथो खणी अचे। मलार, अॼु खां पोइ हिननि ॿिन्हिनि खां माल जो वथाण साफ़ करायो। मुंहिंजी सिकी लधी भेण तोखे केॾो न सम्झाईंदीसि, इहा हवा में न उॾामदी कर। जे पर कटिजी वई न, इहा फको करे अची पट ते किरंदी, पर न तो मुंहिंजी हिकु बि न ॿुधी, मुंहिंजी ॻाल्हि खे बसि ईअं लवाए छॾींदी हुई। अदा, हिनखे चओ त इहे ताना न हणे। जे घर में रहण जी इजाज़त ॾियो था त ठीकु आहे, न त वञी ॿियो को घर ताड़ियां। न न चरी थी वई छा, ॿिए दर ते छो वेंदी आहे? हाणे एॾा बेसी बेशरम त कोन आहियूं जो असांजे दर ते रईसियाणी आई आहे उनखे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियूं। तूं इते ई रहो, इते ई रहो। मूंखे इहो त ॿुधाए, भला हिते तूं घणा ॾींहं महिमान थी रहंदी त बाचको बटालनि जो ऐं बाचको बसरनि जो वठी रखां? इहा त मूंखे बि कोन्हे ख़बर त मां हिते घणा ॾींहं रहंदसि। जे तव्हां बेज़ार थी पिया आहियो त पोइ मां ॿियो को दर ॾिसां। सीधो मां छो बेज़ार थींदासीं? जेकॾहिं घर में तूं वेठे कमकार कंदी, रध पचाव कंदी, था बोहारी कंदी त मुंहिंजे कहिड़े मथे में सूर पवंदो? सदाई तूं वेठी हुजे ऐं पाण मूंखे रधे पचाए ॾे त खावां। हाँ, बाक़ी जेकॾहिं रईसियाणी थी खट ते बालम थी वेही रहंदी न, चवंदी मूंखे केरु वेठो पखा हणे, पोइ त माई हिते 2 ॾींहं बि ॾाढा ॾुखिया गुज़रंदई। मालिक भलाई कंदो, ऐं तव्हांखे का बि तकलीफ़ कोन ॾींदसि। ये तमाम गलत कयो थी ज़ुलेखा। साईं, बानू बेगम एसिन में रही आहे, बंगलन में रही आहे। 2 ॾींहं हिकिड़ा वॾा आहिनि, पाण ई मोटी ईंदी। बानू ज़िंदगी में दुख सुख घणा ॾिठा आहे, इहो न सोच त थोरी तकलीफ़ जे करे हू हिन घर में वापसि पहुती। ज़ुलेखा, बानू हिन घर में तेसि ताईं मोटी न ईंदी जेसिताईं हुनखे मां वठणु न वेंदसि। साईं, का बि ज़रूरत न आहे बानू बेगम खे वठी अचण जी। ॻाल्हि सिधी आहे ज़ुलेखा, बानू बेगम खां सवाइ मां रही न सघंदुसि। छा अञा तूं इन कुराड़ीअ सां मोहबत करीं थो? खबरदार, अॼु त पंहिंजी ज़ुबान मां बानू बेगम लाइ अहिड़े लफ़्ज़ कढिया थी, आईंदी इहे लफ़्ज़ कढिया थी न त मां पोइ तोसां गॾु रही न सघंदुसि हिन घर में। साईं, मां त मज़ाक कयो, मूंखे न ही ख़बर आहे त तव्हां नाराज़ थी वेंदो। ऐं मूं इहो अंदाज़ो लॻायो त तूं बानू बेगम खे पहुचाए राज़ी करे, पर तो त हुनखे मुर्गो ई कावड़ाए छॾियो, नाराज़ करे छॾियो। साईं, मां त बानू बेगम सां अॼु बि गॾु रहण जे लाइ तयारु आहियां, पर हू मूंसां राज़ी न आहे। बानू बेगम जी तोखां वधीक सादी तबियत त ज़ुलेखा, हिन वक़्तु जेकॾहिं हू हितां नाराज़ थी निकिती आहे त हुन में हुनजो ॾोह न आहे, ॾोह असांजो आहे। बानू बेगम खे हर हालत में तोखे राज़ी करणो पवंदो, न त हिन घर में मां बि न रहंदुसि। आई न मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में? मां वकील करे छॾियो आहे, खुदा कंदो त 2-3 हाज़ुरनि में तव्हांजी ज़मानत थी वेंदी। बाबा, इहा चोरी जा निज़ाम आया आहिनि, मूंखे त उहे नज़र न आहिनि आया। थी सघे थो त आया हुजनि, कंहिं कुंड पासे हुजनि। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त उहे कोन ईंदा। बाबा, वकील त सुठो कयो थी न। हा पुट, पैसा त जाम वता अथसि। दिलबरा, हाणे हलण जे कयो, देर न कर। 2 मिंट सूबेदार साहब, असांखे पाण में ॻाल्हाइण
केस कूड़ो आहे बाबा, छोरी बयान ॾियण लाइ ईंदी कोन। मां सम्झां थो त जज साहब ॿिनि टिनि नाज़नि में असांखे बरी करे छॾे। तव्हां पंहिंजा फैसला न ॿुधायो, अंदरि हलण खां पोइ ख़बर पवंदी। बाबा तव्हां वञो न, असां वापसि अची तव्हांखे हाल वाल ॾियूं। हलो साहब। वरियामा कुछ ॾींहंनि जे लाइ गिटीअ में बीहण छॾे ॾींदे त तुंहिंजी मुंहिंजे मथां महिरबानी थींदी। सदोरी जेकॾहिं तूं चाहीं थी न त गोराम तोखे तलाक ॾे त इहो सिलसिलो ईअं ई हलण ॾे। न, गोराम मूंखे कॾहिं बि तलाक कोन ॾींदो। बाक़ी हू हद खां वधीक मुंहिंजे मथां ज़ुल्म कंदो। बाक़ी जेकॾहिं तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त मुंहिंजे मथां हद खां वधीक ज़ुल्म थींदा रहनि, पोइ भले तूं गोराम खे चिड़ाईंदो वठ। सदोरी मां गोराम खे इन करे तेज बुकियां जीअं हू कावड़ में अची तोखे तलाक ॾे। इहा तुंहिंजी सोच ग़लति आहे, ईअं कॾहिं बि कोन थींदो। सदोरी जेकॾहिं ईअं न थियो न त पोइ तूं ऐं मां कॾहिं बि हिकु थी कोन सघंदासीं। तूं क़िस्मत ते छॾे ॾे। जेकॾहिं असांजे नसीब में हिकु थियणु लिखियलु हूंदो न त पाण हिकु ज़रूर थींदासीं। हा, बाक़ी जेकॾहिं असांजी क़िस्मत में हिकु थियणु लिखियलु ई न आहे, पोइ भले तूं लख कोशिशूं कर, असां हिकु थी न सघंदासीं। तोखे हासिल करण जे लाइ सदोरी मां पंहिंजी क़िस्मत सां बि विड़ी पवंदुसि। कुझु बि थिए सदोरी, कुझु बि थिए, छा बि थिए, मां तोखे हर हाल में हासिल कंदुसि। इहो वरियाम जो तोसां वाइदो आहे ऐं मां पोइ सुख जो साह खणंदुसि। मुंहिंजी दुआऊं बि तोसां गॾु आहिनि। मालिक भलाई कंदो। अदी बानो बेगम मानी तैयार थी वई आहे। हली तूं मानी खा। जाड़ा तूं बि भेण सां गॾु मानी खाईंदे न? मन तव्हां भली मानी खाओ, मां देर सां खाऊं। जाला हलो, क्या घर खाली? नवाब तूं धारिया माण्हू वठी अचे मुंहिंजे घर में खड़ियो आहीं। अड़े तूं त ॼाणी थो न त हीअ माई अकबर खान जो नंगा मुझी भेड़ा भेड़ा मुझी इज्जत आ। बुध यारी गनी न घर खाली कयो न त हुन ॿिन्ही माइन खे तोखे धिका ॾेई था कढंदुमि। हाणे सोचे वठ, सोचे वठ। जॾहिं न इहा ख़बर अकबर खान खे पई तुंहिंजो हशर छा थींदो? हशर सोचे वठ नवाब खान। तव्हां मूंखे खणी भले कुही वञिजो। अरे ॾिसो न छा था वठनि थी काॾी बार कढो। बाबा काॾे हलण जो इरादो अथई? मां वे न चे त वापस हलूं था पिया। पोइ हेॾे छो आयासीं बाबा? सुल्तान जा दोस्त वेठा उन्हनि खे बेवकूफ़ करण जे लाइ असां वापस हलंदासीं। हू सॼो ॾींहुं वतंदा, असांखे मोटरसाइकिल ते ॻोल्हींदा। वे न चे अचो अचो हलो। न चाचा नवाब असांखे मौत न आहे खयूं, सुरेश अकबर खान जी इज़त में हथ विझूं। असांखे माफ़ कर चाचा। हाँ चाचा नवाब लाउती सही तो चई। रईस अकबर खान जी घर वारी आहे, असां हिन मथो कोन विझंदासीं। सुभाणे वॾा मसाला पैदा थींदा। ये रईस जी इज़त आहे, कुझु सोच चाचा नवाब। अफ़सोस अफ़सोस नवाब हिननि धारियनि में गैरत त उहा तो में शनास न रही। चाचा नवाब मुझे चवण कर, अचो त हलो। जाला इन वॾे अकबर ज़ाल सदके तो छॾियो थो वञा। यादि रखिजा ईंदो मई वरी हिकिड़ो दफ़ो ज़रूर अचां। अब तूं मरंदे ज़रूर मरंदे। जी माफ़िया जा दर हमेशा बंदि थी विया। जो मां कंदुसि ठीकु ई ढेरी।
इन मोए खे जैसी पादर न लगदा न ते सीए सुधरण वारो आहे ही कोन। या जे अकबर खे ख़बर पई त छा हिननि खे ज़िंदा छॾींदो? अदा जेको मुंह जो अंदाज़ो आहे न त कंहिं ॻोठ में विया हूं। बाक़ी जेकर इन्हनि खे परते वञणो हुजे न त वेगन में वञनि। सही तो चए। ओए हलो हली ॻोठ में था ॾिसो। वॾी ग़लती करे वेठे चाचा, वॾी ग़लती। हाणे तू छा थो सम्झी त रईस अकबर खान तो कीअं बस छॾे ॾींदो? न, तोखे हाणे ज़रूर मारींदो। मूं इहो सोचियो बि कोन हो गुराम त हिन अकबर खान हिकु घर वारी उते आहे। या ख़बर ॼाण छा पोइ पंहिंजा अमरा वठी वञा उते। तोखे इहा त ख़बर हुई न त जाड़े जे घर वारी उते मौजूद हूंदी, पोइ तोखे कहिड़ी ज़रूरत हुई माण्हुनि खे वठी वञण जी? ॿुधाए मूंखे। हाणे मुंहुं मथे पिटण मां कहिड़ो फ़ाइदो अथई? जेको थियणो थी वियो। ॾुधे खीर थणे न पवंदो आहे। अञा थियो किथे आहे चाचा? जेको थींदो न वो सुभाणे वेही तूं ॾिसजांइ। हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी, हिकिड़ी सलाह वठ। अॼु जो अॼु तूं ॻोठ वञ त भलो अथई तुंहिंजे लाइ। गुराम छा तव्हां मूंखे एॾो बुद्धल सम्झो आहे छा? या मैदान छॾे भॼी वेंदुसि? हिकिड़े तूं न भॻे न पोइ मारियो वेंदे, दाद फरियाद बि कोन थींदई। बसि रुगो ऐं परेशान न थियो। तव्हांखे जेको थियो न उनखे नवाब पाणे मुंहुं ॾींदो ऐं न ॾिजो। ख़ुदा करे तूं मुंहुं ॾेई सघी, बाक़ी मूंखे जेतिरो अंदाज़ो हो न वो अकबर खान जी सट भी न सही सघंदी। बाबा साईं दरअसल ॻाल्हि इहा आहे त जीअं ई असीं पंहिंजे घर में मौजूद हुआसीं त इहो नवाब धारिया माण्हू वठी असांजे घर में काहे पियो। माण्हू पंहिंजनि नंगनि जे मथां निछावर थी वेंदा आहिनि। हुन वक़्तु तूं नवाब खे मारे वेठी आहे या तूं पाण मरी वेठी आहे? हुकुम बाबला साईं हुकुम। अॼु जे सिज में इहो कमीनो शख्स मुंहिंजे साम्हूं आणु घुरिजे। ऐं ॿुधो, जे ख़ाली मोटिया आहियो न त तव्हां मां को बि ज़िंदा कोन बचंदो, को बि न। पर ॾिसो छा पिया, वञो अचो मूंसां। बाबा ॾाढो थकिजी पई आहियां। बाक़ी थोड़ो पंध आहे मां। ओए ओए साम अञा केतिरो बाबा मूंखां पंध कराईंदे? इन ॻाल्हि खे तूं न सम्झंदी आहे मां। जेकॾहिं न सुल्तान वारनि ॾिठो त सुलरीलीअ जे तरह खां बि कढी छॾींदा। बाबा पोइ उन्हनि खे पैसा वापसि करे पंहिंजी जान छो न तूं छॾाई? पैसनि जी ॻाल्हि न कंदी कर। पैसनि में मुंहिंजो साहु आहे, पैसनि में मुंहिंजी ॾंड आहे। पैसा कॾहिं बि वापसि न कंदुसि। जेकॾहिं पैसा वापसि थिया न त मां मरी पवंदुसि। पैसनि जो तूं नालो न खण। अचो त हलो हले। सम्झां थो त नवाब हितां रातो वाह निकिरी वियो। काॾे वेंदो? उनखे उनजे ॻोठ मां लिकी लाहींदासीं। जेकॾहिं ईअं न कयोसीं न अकबर खान असांखे कोन छॾींदो। थी सके तो फोटा नवाब गोराम जे घर में हुजे। फोटा वो घड़ू ने चमड़े जे घर में। इहा बाराणी नवाब कई आहे, असां न कंदासीं। जेकॾहिं घर में आहे न ॿाहिरि ज़रूर निकिरंदो, एतिरो लिकंदो। हेठि त ॿाहिरि हो ताक़त ईंदो न, सभु हिते वेही था रहूं।